बुछेरी भरिसां वहंदड़ LBOW जो सिम नालो खाटी न थियण करे गंदगाह सां भरिजी वियो आहे, जंहिं करे वहिकिरो बंदि थी वियो आहे। बरसातुनि दौरान ही सिम नालो केतिरा ई भेरा अवरटाप थी फसल ऐं ॻोठ ॿोड़े चुको आहे। गुज़िरियल साल बि हिन सिम नाले जी हालति ख़तरनाक हद ताईं पहुची वई हुई, पर ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत हिन जे बंदनि खे पाचका हणी कमज़ोर हंधनि तां अवरटाप थियण खां बचायो हो ऐं डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद तकड़ा उपा वरिता हुआ। हितां जे रहवासियुनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुतालबो इहो आहे त हिन जी खाटी खणाई वञे ऐं जेको आहे हिन जी सफ़ाई कराई वञे। तमामु घणो हिन में गंद किचिरो आहे। असांजी उन्हनि खे दाह आहे, बिलाल भुट्टो खे दाह आहे, अदी फरियाल खे दाह आहे, आसिफ अली ज़रदारी साहब खे दाह आहे त असांजो को दाद फरियाद कयो हुजे। जेॾो पाणी हूंदो आहे, बरसाति थींदी आहे त पाणी जो को निकाल ई न आहे हूंदो। असां अपील था कयूं महिरबानी करे हिन जी खाटरी खई वञे। ही हर साल जीअं असांजे ॻोठ ॿोड़े थो सिम नालो, अॻे साल बि ॾाढो पाणी हो ऐं ज़रे घटि असांजा ॻोठ ॿुॾा हुआ, चौंकियूं ॾेई असां पंहिंजा ॻोठ बचाया आहिनि। ऐं पोइ माण्हू ॿुॾण जहिड़ा थी वेंदा आहिनि, ॿनियुनि में पाणी वेंदो आहे, इन करे बराए महिरबानी हिन जी खाटी खई वञे। खाटी कोन थी जेको आहे सो ॻोठनि खे नुक़सानु रसायो अथसि ऐं पर साल बि असांजा ॻोठ ॿुॾा न। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त बरसातुनि खां अॻु सिम नाले जी खाटी कराए सिम नाले खे महफ़ूज़ कयो वञे त जीअं इलाइक़े वासियुनि जा फ़सुल ऐं घर बची सघनि। कैमरामैन वसीम सैतो सां गॾु वारिस सैतो, सिंध TV न्यूज़, बुछेरी।